नाज़रीन, ब्रेकिंग न्यूज़ आहे। सिंध हाई कोर्ट पारां कराची में टैंकर सिस्टम ख़त्म करे शहरनि खे लाइन ज़रिए पाणी फ़राहम करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत जो कराची वाटर कॉर्पोरेशन जे अमलदारनि ते सख़्त कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। मेयर कराची चयो त लाइन ज़रिए पाणी फ़राहम कंदासीं। सिंध हाई कोर्ट जो इहो चवणु आहे। औरंगी टाउन में घर में पाणी फ़राहम न थियण ख़िलाफ़ शहरी जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। पाणी मौजूदु आहे त लाइन सां छो नथो ॾिनो वञे। जस्टिस अदनान करीम मेमन जो इहो चवणु आहे। टैंकर वारा सॼे शहर खे पाणी ॾियनि था, लाइनुनि में मसइलो छो आहे? टैंकर सिस्टम बंदि न थियो त सख़्तु फ़ैसिलो कंदासीं। हाई कोर्ट जो इहो हुकुम आहे। अहम ख़बर आहे, सिंध हाई कोर्ट पारां कराचीअ में टैंकर सिस्टम ख़त्म करे शहरनि खे लाइन ज़रिए पाणी फ़राहम करण जो हुकुम ॾिनो वियो आहे। अदालत जो कराची वाटर कॉर्पोरेशन जे अमलदारनि ते सख़्तु कावड़ जो इज़हार कयो वियो आहे। मेयर कराची चयो हो त लाइन ज़रिए पाणी फ़राहम कंदासीं। सिंध हाई कोर्ट जो इहो चवणु आहे। औरंगी टाउन में घर में पाणी फ़राहम न थियण ते शहरीअ जी दरख़्वास्त ते ॿुधणी थी आहे। पाणी मौजूदु आहे त लाइनुनि सां छो नथो ॾिनो वञे? जस्टिस अदनान करीम मेमन जो इहो चवणु आहे। टैंकर वारा सॼे शहर खे पाणी ॾियनि था, लाइनुनि में मसइलो आहे। टैंकर सिस्टम बंदि न थियो त सख़्तु फ़ैसिलो कंदासीं। हाई कोर्ट जो इहो हुकुम आहे।